नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तो सोशल मीडिया ते रिजेक्ट लॉकडाउन सेव एजुकेशन जा नारा गूंजण लगा। कोरोना जे करे बार बार लॉकडाउन लगण करे तालीम जी तबाही थी रही आहे। ॿारनि में पढ़ण जी आदत निकिरंदी पई वञे। कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द पाण खे ज़हनी कमज़ोर महसूस करण लगा। इन्हनि खे पंहिंजा ख्वाब टुटंदे नज़र अची रहिया आहिनि। जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते पोस्टूं नज़र अचण लॻियूं आहिनि त असीं शागिर्द पंहिंजूं ज़िंदगियूं लिखी था ॾियूं। अगरि असीं कोरोना वॻे मरूं था त असां पंहिंजी मौत जा ज़िम्मेदार पाण हूंदासीं। बाक़ी असांजी तालीम बंदि करे असांजे ख्वाबनि खे निचोड़े खाक करण जूं नाकाम साज़िशूं बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। छो त बीमारी फ़र्द मारींदी आहे पर जहालत नस्ल तबाह कंदी आहे। शागिर्दनि वधीक गवर्नमेंट ऑफ सिंध सां मुतालबो कंदे चयो आहे त लॉकडाउन ख़त्म करे तालीमी निज़ाम बहितर बणायो वञे। कोरोना खां बचाव जा ॿिया के बहितर तरीक़ा ॻोल्हिया वञनि। छाकाणि त कोरोना सां मरूं न मरूं मगर जहालत जे करे असांजूं नस्लूं ताईं तबाह थी वेंदियूं।